जी बिल्कुलु, असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं ॾहिरकी तालका अस्पताल में जेका लेडी MS आहे शकीला परवीन, उन सां मौजूदु आहियूं। पंहिंजे नाज़रीन खे ॿुधायूं त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॾहिरकी तोड़े ॿियनि तालकनि में मरीज़नि पारां इहे शिकायतूं हूंदियूं आहिनि त जेके सरकारी दवायूं आहिनि उहे ग़रीब मरीज़नि खे हिते नथियूं मिलनि। त ॿिए पासे वरी हिकु नओं इंकशाफ साम्हूं आयो आहे त 65 लख रुपया जेके आहिनि हिन ॾहिरकीअ जे तालका अस्पताल में जेको गबन थियो आहे, हिकु लेटर साम्हूं आयो आहे जंहिंजे लाइ MS जेका आहे शकीला रेड, उन बि सेक्रेटरी सिंध खे ऐं सेक्रेटरी हेल्थ खे ख़त लिखी छॾियो आहे त हिन जो इहो ई चवणु आहे उन ख़त में त जॾहिं आउं उमिरि जी अदायगी लाइ 4 महीना पहिरियां वयसि त पोयां 65 लख रुपया हिन जे जाली सहन सां जेके आहिनि उहे रिलीज़ थी विया। ख़बर न आहे त उहे 65 लख रुपया केॾां विया। इन सॼे मामले ते अॼु MS शकीला रेड साहिबा सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उनजो हिन जो छा चवणु आहे इन हवाले सां त इहे 65 लख रुपया आख़िर केॾां विया, इन ते दाड़े हणण वारा आख़िर कहिड़ा हथ आहिनि। अदी सभ खां पहिरियों तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। अदी लेटर साम्हूं आयो आहे जंहिंमें तव्हां सेक्रेटरी हेल्थ खे लिखियो आहे त 65 लख रुपया तव्हांजी कूड़नि सहन सां जारी थिया जेके मरीज़नि जे दवाउनि लाइ आयल हुआ। छा मसइलो आहे अदी इहो? अदा मां वाकई जेको न सेक्रेटरी साहब ॾे लेटर लिखियो हो, मां वई हुअमि हज ते वई हुअमि, हज अदा करणु वई हुअमि। ऐं इहो जेको आहे न मई ऐं जून जे टाइम जेको आहे न मां हिते न हुअमि त पोइ जेको आहे न उन ड्यूरेशन में जेको आहे न इहा फ्रॉड कयो वियो। ऐं जीअं मां आयमि ऐं जेको आहे न इन शइ जी मूंखे ख़बर पई त पोइ जेको आहे न मां मथे पंहिंजे जेको आहे न सेक्रेटरी साहब खे जेको आहे न इंफॉर्म कयो, बल्कि लेटर लिखियो। ठीकु आहे, जिन ते जेको आहे न इंक्वायरी बि शुरू थी वई हुई पर अञा प्रोसेस में आहे। ठीकु आहे। अदी छा जा 65 लख रुपया हुया? के मेंटेनेंस जा हुया, दवाउनि जा हुआ? अदा इहा जेको आहे न रिवाइज़ बजट आई हुई। अच्छा। हाँ जी जी, जंहिंमें छो जो असांखे शॉर्टेज हुई उनजी मेडिसिन जी, उनजे लाइ असां लिखियोसीं त जेको आहे न असांखे फंड ॾिनो वञे त असां दवा वठी सघूं। उन ते सिग्नेचर बि तव्हांजा थियल आहिनि अदी? न न बिल्कुलु न, मुंहिंजा सिग्नेचर न थियल आहिनि, तॾहिं त मां जेको आहे न ॿुधायो। अच्छा, जाली सिग्नेचर आहिनि यानी तव्हांजा? फेक सिग्नेचर आहे मुंहिंजा न। पोइ उनजे लाइ तव्हां हितां का पंहिंजे हिसाब सां का इंक्वायरी कराई त तव्हांजो को अकाउंटेंट हूंदो? मां पंहिंजे जेको आहे न जेके मुंहिंजा आहिनि ऑफिशियल हायर जीअं सेक्रेटरी साहब आहे उन्हनि ॾे मां लेटर लिखियो, कंप्लेन बि कई त जेको आहे न इंक्वायरी कराई वञे ताकी इन मसइले जी ख़बर पइजी वञे। जी अदी 65 लख रुपया निकिरी विया, हिते मरीज़ रोज़ानो दवाऊं बि कंदा आहिनि दवाउनि जूं, चलो तव्हां कुझु ॾियो था। अदा मां पंहिंजे जेको आहे न पार्ट ते जेको कयो उहो जेको आहे न माना इहा एतिरी जेको आहे न स्टेप वरितो, इहो मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजे पार्ट ते काफ़ी आहे। बाक़ी जेकॾहिं इंक्वायरी कनि था या छा त मां उन्हनि सां हर क़िस्म जो तावन कंदमि जेको मूंखां पुछंदा। अदी ज़ाहिर आहे इहो दाड़ो हणंदड़ बि त सिहत खाते जा ई तव्हांजा हितां जा के मुलाज़िम हूंदा या के ऑफिसर हूंदा, उहे दाड़ो हणण ॿाहिरियां त न आया आहिनि जेके हिते दाड़ो हणी विया 65 लख ते? इहो अदा हाणे पोइ इंक्वायरी टीम करे उहो ख़बर लहे त केरु इनवॉल्व आहे। न को खाट वग़ैरह हितां हणी विया, चोरी करे विया या कागज़नि जे थ्रू कढी विया? ॾिसो अदा हाणे ईअं त हाणे खाट त कीअं लॻी सघे थो, को शइ थोरी जो खाट राणी करी, माना कागज़नि जे थ्रू कढी विया। ठीकु आहे, थैंक यू। जी अवां MS साहिबा जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, जंहिंजो इहो ई चवणु आहे त हिन जॾहिं ही हज जो फ़र्ज़ु अदा करण लाइ 5 महीना पहिरियां मदीने मक्का शरीफ़ वियल हुई त उन दौरान ई 65 लख रुपया जेके ॾहिरकी तालका अस्पताल जे दवाउनि में जेके बजट आयल हुई दवाउनि जी ग़रीब मरीज़नि जे लाइ 65 लख खे दाड़ो लॻो आहे। हिन वक़्तु जेको अहिड़ो ख़त आहे, अहिड़ो लेटर आहे, उहो बि मंज़र आम ते अची वियो आहे। ॾिसजे त हाणे सिहत खातो हिन ते कहिड़ो नोटिस वठे थो या वरी इन जी सज़ा हिन MS शकीला रेड खे ॾिनी वेंदी त तव्हां अहिड़ो लेटर आख़िर छो कढियो? जी।